अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू व ला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम, काबिल ज़ी वक़ार जनाब हाजी सारा खान मंगवाणो साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला मटियारी, स्टेज पे मौजूद ओहदेदारान जमीयत उलमा इस्लाम, अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम, पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, अज जहिन अजीम शान इज्तिमा में तव्हां असां अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जे नियत सां जमा थिया आहियूं। बारगाह खुदाबंदी में दुआ गुहा अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए। चूंकि लारकानी जे शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस का पोइ अज पहिरें के अवामी मेड़ाके में मां अवां सां मुखातब थी रहियो आहियां। इन जे करे ज़रूरी सम्झां थो त मां अॼु जे हिन स्टेज तां सूबे सिंध जे मुझे शहीद वालिद सां मोहब्बत कंदड़ कारकुननि, उहदेदारनि, जिम्मेदारनि, आलिमनि, तालिबनि, मोहतमिमीन मदारिस जो दिल जे गहराइन सां शुक्रियो अदा करियां जिन वाक़िअतनि लारकानी जे शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस के सिंध जे तारीख़ जो सब खां वॾो इज्तिमा बणायो। उन ते मां अल्लाह रब्बुल इज्जत जो भी शुक्रियो अदा थो करियां। जेतिरो शुक्र अदा कयां उहो घटि आहे। रब साईं जे हथनि में दिलियूं आहिनि। अल्लाह सिंध जे इन अवाम जूं दिलियूं जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ मोड़े छॾियूं आहिनि। मां रब साईं जो जेतिरो शुक्र अदा कयां उहो घटि आहे। मुंहिंजा मुहतरम दोस्तों, भाइरो ऐं बुज़ुर्गो, मां खां पहिरियां उलमा इकराम तफ़सीली अंदाज में पंहिंजा मारूज़ात अवां जे साम्हूं रखिया। यकीनन
असांजी जिंदगी जो असल मकसद अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ मेहनत करनी आहे। अज हालत यह है जो कौम जा फर्द ऐं बाशिंदा पंहिंजनि मसरूफियात में एतिरो उलझी विया आहिनि जो उन्हनि खे धरतीअ जी क़ौम जे तामीर ऐं तरक़ीअ जी कंहिं बि क़िस्म जी काई परवाह, कंहिं बि क़िस्म जी काई परेशानी कोन्हे। अज अजीब हालत आहे त जेको माण्हू दीन जी ॻाल्हि पियो करे, इस्लाम जी ॻाल्हि पियो करे, धरतीअ जी ऐं धरतीअ जे माण्हुनि जी ॻाल्हि पियो करे, ग़रीबनि मिस्कीननि हारिन ऐं मज़दूरनि जी ॻाल्हि पियो करे, अॼु उनखे मज़ाक बणायो वियो आहे, कार बणायो वियो आहे। हे त मुल्लो आहे, हे त मौलवी आहे, मुल्ला है मौलवी आहे, ऐं जेका धरतीअ खे लुटनि था, ग़रीबनि मिस्कीननि हारिन ऐं मज़दूरनि जे हक़नि खे लुटनि था, जेका धरतीअ जी सौदेबाज़ी था कनि, नौजवाननि जे रोज़ी ऐं रिज़्क़ जी सौदेबाज़ी था कनि। अॼु असां उन्हनि खे पंहिंजो भोतार, पंहिंजो सरदार, पंहिंजो वॾो ऐं पंहिंजो अॻवान बणायो।